मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई लालू या कुर्सी खाली कर। कुर्सी खाली कया देख खबर बात असां लके साफ़ करे छो त तू इन्हें पुछे जे लायकी नहीं हलड़े हरण जा सिंग लायक ना यो वीचारो सेठ धनु थो बि शरीफ़ माण्हू जेको तुंहिंजे चवण ते ॻोठ छॾे हलियो वियो। अड़े मां तुंहिंजो लॾो खणाईंदुसि कख न छॾींदोसि। अरे हूं बि तो मूंखे बेरोज़गार करे छॾियो। हिते रहण में मूंखे हाणे को बि फ़ाइदो कोन्हे। लालू लंघा स्त्रीअ जा तरा ओ तिरन जी लाई चमाटणी चोडूल बणाए छॾींदोसि। अने ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे मुंहिंजे उता खे काकड़ो करे थो ॻाल्हाईं। हिन बात में आंगूठो जी काकड़ो खयो मैं त वात वञी तारूअ सां लॻंदी। लालू साहब ॾिस न तो मुझे व्याज जे वापार जो वात बंदि करे छॾियो। छा खाईंदुसि छा पीअंदुसि कहिड़ो मां हिन जहान में जीअंदुसि। अंगूठो खामोजी मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जंहिंखे बि व्याज ते नौकरण न अथई न उन मां काफ़ी व्याज खाधो अथई। इन व्याज जे पैसनि मां तोखे मुंहुं मोटाए थो ॾियां। का इज़त वारी रोज़ी कर न त बुर्श लॻंदी सिंगल न डबल डबल। अबू अबू ॾिस न मां व्याज ते व्याज खाइण जो आदी आहियां। मुंहिंजी त निंड हराम थी वेंदी। मां कसम थो खणां तूं व्याज खाइण छॾ। अहिड़ी निंड ईंदई जो सॼी उमिरि यादि कंदे। लालू साहब बस वधीक जाड़ी न हण तोखे मुरे जा पैसा वापस मिलंदा। ॿी का रोज़ी कर को माल जो वापार कर को हजाम को दुकान खोल। इहो बुर्श बुर्श हणंदे न रोज़ी थी पवंदई। ऐं जेकर 5 रुपया अची वञनि त पोइ पंहिंजे घर खे बि बुर्श हणजांइ पंहिंजे बूथ खे बि बुर्श हणजांइ। लालू साहब मां झोलियूं खणी पिटींदुसि। जेकर तो व्याजी जी मूंखे बददुआ लॻी त तोखे मयार कोन्हे तो मुंहिंजो वाइदो आहे तोसां मूंखे वञी पिट हल। जेकॾहिं तोखे मुंहिंजी बददुआ थी लॻे न मां हिन छटीअ खां पिटराईंदुसि कज़ीअ खां पिटराईंदुसि पाड़ू कढाईंदुसि पाड़ू पिटराईंदुसि कोन छॾींदुसि कोन छॾींदुसि कोन हल हल कोन छॾींदुसि कोन मथे ते सुर में घुटाणे रोई रखी मौत पर थो थिए कर थी से कर थी से। ओए खाने जा दाद हिते पियो खीसे के हथणो जल्दी कयो। अरे मुझे खेन पुलिस वारा है जा तलाशी था वठो। पंजन खीसन के खोटियो ऐं भोतार वलू वारा पैसा जो व्याज समेत ॾींदासी। हाँ हाँ जरूर ॾींदासी ॾींदासी। इहो त घणनि ॾींहंनि खां वठी ॿुधंदो थो छा रुगो आसरा पिया थो ॾे तॾहिं बरो वरी वठ तॾहिं बरो। अदा कोड़ा ॻोठ वारा थी विया आहिनि काणा। मुंहिंजो मतिलबु आहे त सियाणा असांजे कूड़ त छा पर सच त बि एतबार नथा कनि। अरे रे सॼी ज़िंदगी तव्हां कूड़ ॻाल्हायो आहे। तव्हां ते एतबार केरु कंदो। पैसा ॾियो। विलायती कोट उनी खुटल खाते सां बि मिली आयो आहियां। उहो चए थो ईदनि जुमन खां वठी पोइ मां ॾींदोसि। अदा कोड़ा असां ॿई ॼणा आख़िर सां पैसा ॾींदासीं पर फ़िलहाल यार हालातुनि सफ़ा सोढ़ो करे छॾियो आहे। अदा रेस कमदार कोड़ा सफ़ा ज़ंजीरनि में जकड़िजी विया आहियूं चुरी पुरी बि नथा सघूं। अरे बाबा इहा ई हालत भोतार वलू जी बि आहे। तव्हां व्याज ॾींदोसि मतां होश में अची वञे। अदा कोड़ा हीअं कर सिर्फ़ु 2 ॾींहं छॾ असां भॼी वेंदासीं। न भॼी कोन वेंदासीं मतिलबु 3 ॾींहं पैसा ॾींदासीं जेकर असां वटि हूंदा त कोशिशि कंदासीं। अलाए छो अलाए बतीन जे महन जी नस्ल मां आहे अलाए छा। हलड़ी बंदूक तुझो ठक्का पागल है को शर्म कर को हया कर हेडो सारो थी वती तो पर मायू तकी दो। अबो 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 तो बंबू बंबू मां ओ बाबल हेडो सारो थियो ही कुछ ख्याल कर कुछ शर्मदार। अब तू जी मुझा लाइट वाला बंबू बुधाया माके तू गोठ जे पोड़न के पोज़ तो हणी ना बू तोखे गलत फहमी थी अबू। अरे समझण छा जो मूं पे अखियुनि सां ॾिठो आहे मुंहिंजूं अखियूं बि ग़लति थी सघनि थियूं छा। अबू चवंदा आहिनि त अखियुनि ॾिठो बि ग़लति थी सघे थो। हा बाबल न मुंहिंजो ॾिसणु ग़लति आहे न मुंहिंजो सम्झणु ग़लति आहे बसि ग़लति आहे त ही बाबल ग़लति आहे जेको अमा कज़ीअ जे हूंदे ॿी तार जे चकर में। हा अबू तोखे मां कीअं सम्झायां पुट त इन बुरके वारी माईअ में मुंहिंजो शक आहे मशकूक आहे। शक
कहिड़ो शक तमा कसिया न न इहा माई मशकूका माशूका हला थई हे रे बंदूक जा ठका माना तुझे नियत में वो चक्कर में बकर आ न अरे माशूक न माशूक जो मां प्यासी आ पर मूं हींअर मशकूक चयो मशकूक लॻे थो त अखियुनि सां कर तुंहिंजा कन बि मोकिलाया मशकूक कीअं ॿार खणण वारी माई थी लॻई छा न बि अञा को ॿियो मसइलो आहे बि मां तोखे नथो ॿुधाए सघां बाबल जिंदगी में मूंखां का ॻाल्हि तो न लिकाई आहे अॼु ॻाल्हि लिकाई थो माना तो में शिर आहे शिर शिर त शिर ई सही हाणे जेको करिणो थिए न अंगूठो पटे वञजांइ मुंहिंजो बसि न जॾहिं पुट छिनी मूंखे धार करे छॾी त पोइ तोखे हक़ न आहे जो हे तूं मूंखां सुवाल जवाब बि थो करीं हल हाणे हल हलो कंहिंखे वणे न वणे पर विचा ग्रह ज़रूरु खणे अड़े सफ़ाइयूं ॾेई ॾेई मुंहिंजी सफ़ाई ख़राब थी वई आहे तूं वञी थो ॻाल्हियुनि खे सुट वांगुरु मुंझाईंदो अबू बाबू तेरा कहा अहिड़ी बंदूक तुंहिंजो ठका पोड़ा तूं कौन सो था पावली लालू खे मूं ते फ़ख्रु करणु घुर्जे लालू तोते फ़ख्रु करे कहिड़ी ख़ुशीअ में इन ख़ुशीअ में जो मूं लालू जे सावरनि वटां शादी कई आहे ऐं सावरनि में बि जेका छोकिरी आहे हुनजो नालो आहे पावली ऐं पावली मश्किरनि जे ॻोठ जो नक आहे नक ऐं मां हुन नक जो मुड़ुसु शरीफ़ आहियां नक जो मुड़ुसु ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां हिन ॻोठ जे चङे मुड़ुस माना मश्किरनि जे ॻोठ जे जेको सेठ आहे रईस लालूअ जो सांढू आहे इन ॻाल्हि ते बि मूं ते फ़ख्रु कयो वञे ऐं हाणे मुंहिंजे सांढूअ विलायती ईदन जुमन वलूअनि खे वॾो बेइज़्तो कयो आहे इन ॻाल्हि ते बि मूं ते फ़ख्रु थियणु घुर्जे इहे सभु ॻाल्हियूं मिलायूं न त अॼु लालू ते फ़ख्रु करणु घुर्जे तोते फ़ख्रु करण जो त सवाल ई पैदा नथो थिए फ़ख्रु करणो पवंदव छो त अॼु बि मां मश्किरनि जे ॻोठ खे छॾे वञा त व्यूअर घटिजी वेंदव मवाली इहा तूं मां थो करी ऐं अल्लाह साईं खे इहा मां पसंदि न आहे तोबा किसी अल्लाह से रहम करे अकुल कर तूं ये थोती चई चली अल्लाह जी दर ते मां हर वक्त तौबा कंदो आ मां मुझे अल्लाह के छुए इंसान के न छुए पर मिड़े ई दुनिया के बुधाइण थो चाहियां जेके माण्हू सड़नि था बुची बुची जेके चवनि था त मवालीअ खे दामे मां कढो ईअं जंहिं बि सोचियो आहे न उहो सम्झी छॾे मां उन खे हिन ॻोठ मां सभई निकिरी वेंदा पर मां हिते पियो हूंदुसि छो त मां मवाली आहियां उथी बि कोन थो काॾे वेंदुसि छो त सभिनि जूं दुआऊं दवाऊं सभु मूंसां गॾु आहिनि ॿिया कनि या न कनि पर तुंहिंजी पावली खे तोते फ़ख्रु आहे ऐं तमामु घणो फ़ख्रु आहे बसि मूंखे खपे इहो पियो मुंहिंजी मिठड़ी पावली तो फ़ख्रु कयो मूंखे दुनिया जी परवाह न आहे दुनिया जी नाहे परवाह सोना तुंहिंजो खेर हुजे 10 रुपया खेर त मुलाई लॻा पिया हूं मवाली इहा ॻाल्हि त ॿुधाए अॼु लालू ईदन जुमन विलायती ऐं वलूअ सां छा असरु कयो आहे लालूअ मुआरे सांढूअ माण्हुनि खे झले छॾियो आहे त ईदन जुमन विलायती सां ॾेती लेती बंदि कयो ऐं वलूअ खां व्याज ते केरु पैसा न वठे जीअं वलूअ जो वाट बंदि थिए ऐं मुंहिंजो मतिलबु व्याज बंदि थी वञे अच्छा इन कम ते त मूंखे अॼु लालू ते फ़ख्रु आहे छा चई तोते बि छो त तूं अॼु लालू जो संडू आहीं हा इहा ॻाल्हि थिए थी मां संडू कमज़ोर कोड़ा हुक्म कयो भोतार त कयां दुश्मन सभु सोड़ा त सवड़ में बि सी लॻनि अड़े तुंहिंजी नईं सोड़ मूंखे साम्हूं करे छॾी तुंहिंजो जेको इहो तकियो आहे न इहो विहाणो न पर जेको तकियो कलाम अथई न इहो तिर जेतिरो बसर कोन थो करे भोतार हिकु त सियारो ख़तम थी वियो आहे गर्मी वधंदी थी वञे इन जे करे दुश्मन खे सवड़ में सी नथो थिए मूंखे वरी शक थो थिए मूं ते भोतार तोते न माईअ ते पंहिंजी ते जा मुआरी ते पंहिंजीअ ते बि त पराईअ ते बि अड़े हाणे त मूंखे वहमन जा वलोटा था पवनि बाबा वहम जो इलाज त लुकमान हकीम वटि बि कोन हो कमदार कोड़ो कहिड़ो हकीम जो पुटु आहे जो तुंहिंजो इलाज कंदो हाणे ॾिस न इहा माई थुल्हड़ी मूंखे त शक आहे त इन बुरके में की 2-3 छोरा गॾु अथसि की मर्द गॾु अथसि हाणे चादरी पाई थी अचे सिधो वञे थी कमरे में मूंखे बूटो बि कान थी थिए सिधो सो वञे थी मुंहिंजे घरवारी सां कचहरी करे वरी रिटर्न थी थिए तॾहिं बि बुरको कान थी लाहे इहो मूंखे शक आहे यार भूतार मता मुड़ुस माई जे मुंहं ते
तेजा बारो चरान है जे करे त माने माईअ जो मुंहुं ॾिसण थो चाहियां त जीअं मुंहिंजी शक जी सीन जी ख़तम थी वञे ऐं हुते बीही वञे। बोतार ये जेका बंदूक रखी थई या कांच में अगठ विझण लाइ रखी थई छा? मिसाल अहिड़ा थो ॾी दिलि थी चए त ॿ टे पादर तोखे ठोकियां ॿ टे पाण खे बि वहाए कढां। अरे बंदूक सां अगठ विझबा अकुल जानदा जेकॾहिं बंदूक सां अगठ विझबो त कंच जा उबताड़ा। बोतार मुंहिंजा मिसाल जेके हूंदा आहिनि न उहे थुल्हा ऐं वेकरा हूंदा आहिनि, सन्हे सोड़े दिमाग़ में ईंदा ई कोन्हनि, तॾहिं त मुंहिंजा मिसाल तोखे सम्झ में नथा अचनि। हल साईं तूं ई खणी सम्झाए त भला कंच में बंदूक सां अगठ कीअं पवंदो। बोतार बंदूक सां कांच में अगठ न विझ, जीअं चादरी वारी माई अचे न बंदूक सिधी करीसि, मुंहुं बि ॾिसीसि ऐं मसलो बि पुछीसि त कज़ीरे छो थी अचे। ठीकु ठीकु सुभाणे ने रन ते बंदूक तो सिधी कयांसि तो दीदार, मुंहं ते माता जा टिका अथसि या चंड जहिड़ो चेहरो अथसि। ठीकु 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 त ठीकु न त ठीकु। चंगड़ी हुजे त मां वञां तो वेठो आहे बोतार। सुतरी साहब तव्हांजो कानून लाइ कंहिंजे हिंदोरे में निंड सुम्हो पियो आहे? हाँ असांजे मश्करनि जे ॻोठ में सरेआम असले जी निमाश पई थी थिए। असली नुमाइश न लालू साहब इन ॻाल्हि जे करे मां ई सेई बुढल खे हथियार खणणु कोन ॾींदो आहियां त इहो ॿियो केरु आहे जेको नुमाइश थो करे। तो पोइ वल्लू ब्याजी पंहिंजे ॾाॾे जे ॾाजा वारी बंदूक खणी वते तो मश्करनि जे ॻोठ जा मिसकिन ड्राईंदो छा? विंजारे मिसकिन खे केरु थो विंजारे? जेको बि विंजारे थो कमु भलो थो करे। वीचारे न तो वल्लू मिसकिननि खे डिॼारे थो। खेॾारे थो भली मिसकिननि जा ॿार खेॾारे, पोइ बि सा वल्लू व्याजी खे माफ़ी कान मिलंदी। सुतली साहब तूं पक सां जन्नत में बि तोखे तुंहिंजे कयल ॾोहनि जी सज़ा हिते ई थी मिले। हिननि जी सूरत में लखनि किरोड़ जा केस था हल कयूं, न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे, पर ही ॿई मुंहिंजा जानवर सिपाही। वॾा जानवर न जानबाज़ सिपाही चओ, जानबाज़। हा हा ही जानवर मूंसां गॾु हूंदा। सुतली साहब इन व्याजीअ खां बंदूक जो लाइसेंस पुछो जे न हुजेसि न त इहा बंदूक चोराणी ॼाणाए उन में चालान कयोसि। ठीकु आहे लालू साहब, असां हिन बंदूक ते केस ठाहियूं था। बंदूक ते न वल्लूअ ते केस ठाहियो। केस पक्को लॻे कचो न। गिस पको थो लॻे लालू साहब, इहा त भली ॻाल्हि आहे। न त मश्करनि जे ॻोठ जूं मायूं 5 मिंट बि छेणे खे साही पटड़ कोन ॾींदियूं आहिनि। मेहमा किरियो त गाड़ी में पियो ऐं भित ते थप थपा लॻी पई आहे ऐं फूकू ॾेई ॾेई अखियुनि जी त दीद ई घटि थी वई अथनि। हाणे ॿुधई पंहिंजे जानबाज़ सिपाही जी ॻाल्हि। मां चयो केस, हिन चयो केस में छेणो लाथो तगारी में पियो, भितियुनि ते थपिजी वियो। सुतली साहब तोखे अलाह थो हलाए। फोती कोटा ॿुधी अथऊं, माज़ूर कोटा ॿुधी अथऊं, लॻे थो इहे गिद्दू कोटा आहे हा न। अरे ॿुधल ॿोड़ा तोखे केतिरो चवंदो आहे न ॻाल्हाईंदो कर कराई न, पाण सां गॾु मुंहिंजी बि बेइज़ती। लालू साहब तव्हां वञो उता कॾे वेहाणे खे टेक ॾेई वेही रहो, असां पाणी वल्लू खे गिरफ़्तार कयूं था। सुभाणे ताईं मूंखे इहा जांच करे ॿुधायो, न त मां तव्हांजी बदिली कोन ॿुधाईंदोसांव त किथे कराई। वॾा टिजारे छो तो? लखनि किरोड़ जा केस था हल कयूं, न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे, बाक़ी लालू धमकियूं दिलि ते दबकी थो हुजे। अम्मा लाली यो लालू तुंहिंजो देर सां ईंदो, तूं परेशान न थी, प्रेट न कर। अम्मा तुंहिंजे न्याणे मश्करनि जे ॻोठ जूं सभु ज़िम्मेवारियूं खयूं आहिनि, उतां आजो थींदो त लाली बि यादि ईंदसि न। हा मां, असांजे मुल्क जे वज़ीरनि खे चवंदा आहियूं वोट वठण खां पोइ असांजो ख़्याल ई नथा कनि, उहे बि लालू वांगुरु ज़िम्मेदारी जे जंजीर में फासी वेंदा आहिनि। अम्मा इन ज़िम्मेवारियुनि जी ॻंढ पंहिंजे मथे ते माण्हू छो रखे जेको पंहिंजो घर बि यादि न अचे। मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुस जो थियो आहे त ॻोठ वारनि सां मुंहुं त ॾियणो अथसि न। रोज़ केर न कंहिं सां मसलो कयो वेठो आहे, उन्हनि फैसलनि खां फुर्सत मिलंदसि त घर अची वेंदो न। अचे त पंहिंजे न्याणे खे सम्झाए छॾ त सवेल घर अचे, मां का वांदी कोन आहियां जो ने इंतज़ार थी कयां। हैड़ी है अम्मा, तोखे घणा कम आहिनि ॿुधा। मैं जो गाह थी करे ची, मैं जी गाह जी कुतर थी हणी ची। अम्मा टोकी थी न? टोके कोन थी अम्मा, पिणे कलुअ जे घर में लाली है, हिते वडेरी लाली थी सॾिजी। शुक्र कर जो लालू जहिड़ो मुड़ुस मिलियो अथई, कख खणी बीणो नथी करी, सभु कम माफ़ अथई। घर जो कम नथी कयां जेको घर में वेही मां इंतज़ार थी कयां, छा उहो इन्हनि कमनि खां सवलो आहे? अचे त मां सम्झाईंदीसांसि, मुंहिंजा चंड जहिड़ा न्याणा पंहिंजी चकोर जहिड़ी ज़ाल खे इंतज़ार न करा।
होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार। सुतली साहब असां कुछ बि नाहे कयो। साहब असां जेके पुराणा दो कयासीं न अञा ते उन में पैसा लोड़ियूं। अरे अञा लोड़ींदो तव्हां घणनि जा घर फिटाया आहिनि, अञा किथे थी ॻाल्हि? दाल दाल खाधा आऊं हाणे दाल लाइ सिकंदा बुख मरंदा बुख। छो त हिननि जो गुज़रो ठगियुनि ऐं माण्हुनि विरहाइण ते उहो कमु हिन जो थी वियो बंदि। सही तो चई अदा बुढल। चुटियल मूं वरी छा कयो चुटियल? सच तो ॻाल्हायां त चिड़ थी लॻे। चुटियल न ता बुढल बुढल था चऊं। ॻाल्हि खे फिरा न जांड्राई। साहब छा हुकुम आहे वठी हलूं हिननि खे? बाबा काॾे वठी हलंदो? असां त फ़िलहाल अमुन वारी झंडी खयूं था वरतूं। घुमो फिरो ऐश कयो, असां ॿियनि लाइ निकिता आहियूं, तव्हां लाइ न। साहब तव्हां हिते बीहो, असां तव्हांजे लाइ पेटे सुरी फकी वठी अचूं। मक्खी वठी राजो? अरे अरे न भागा, असां कहिड़ा कीड़िया पुटूं जो मक्खियूं खाईंदासीं? अरे मूंखे नथो चवे, चवे तो फकी फकी फकी। शक्की? हा शक्की तो हारे अथई, तॾहिं त लिखनि पिया। सुतली साहब असां हाणे शैतानगिरी वारनि कमनि खे रोके छॾियो आहे। बिबिड़ा हुआ मां हाणे परचाऊ थी विया हूं। खर्चाऊ थी आओ? अॼु खर्चाऊ थी आओ त पोइ असां ते ख़र्च कयो न। ॿियो चांहि जा पैसा त असां वञी चाहियूं पियो। ओ पाठे जी ॾाइण खर्चाऊ नथो चवे, परचाऊ थो चवे, परचाऊ। वो असांखे ॾिसी लिको छो पिया? हाँ इन जी माना या त तव्हां चोर आहियो या तव्हांजे अंदर में चोर आहे। साहब हूअं बि कांव खे ॾिसी अक मकड़ त लिकंदा आहिनि न, छो त कांव जी कावड़ सदाई अक मकड़ ते हूंदी आहे। वो अक मकड़ तव्हां न ॾियो, असां तव्हांखे गिरफ़्तार करण कोन आया आहियूं। सिपाही साहब खाली आहिनि खीसा, हुकुम कर साहब। असांजा खीसा बि ख़ाली आहिनि, असां पाण पिनंदा था तूं, असां न पिनो। पिनंदड़नि खां जेको पिने बस। साहब हल त हलूं न त हे किन कंदा। आयो हलो मूंसां। ओके सर। जीअं था वॾा, हाणे त असांखे पुलिस बि कोन थी खंघाई। मिलाए ताड़ो अञा बि ताड़ो, सफ़ा बेस्तो ई। कज़ी हिन बंदूक जो जेको काठ आहे न, ॾाढे मरहूम पहिरें मुल्क जोहीअ मां विझरायो। बाक़ी हे जेके ॿई नाल अथसि न, हे ॾाढे मर्यादा काज़ी अहमद मां विझराया ऐं हीउ जेको घोड़ो आहे न, घोड़ो इहो मूं पाण बज़ाते ख़ुदि भिरियासिटीअ मां विझरायो। ईअं सम्झ त इहा बंदूक एंटीबायोटिक बंदूक आहे। अॼु ॾाढी बंदूकड़ी खई वेठो आहीं, कंहिं चोरीअ जो भला डपु ॾिनो अथई छा जो ॿाहिरि ई नथो निकिरी? कज़ी तुंहिंजी जेका आहे पर्दा पोश सहेली आहे न, उहा अची दीदार कयां पोइ जाने चई त लालियो ईंदुसि। हा भलू हू अॼु त ईंदी ई कोन, पर सफ़ा कोन ईंदी, छो त हुनजे पुट जी सुख आहे, उहा ओॾे वियल आहे। प्यारी साहेड़ी खे औलाद बाजा, मूं सम्झो त कुआरी आहे। सही ॻाल्हि ॿुधाए, मूंखे त ॾेढी साहेड़ी बेताब करे छॾियो आहे कसबर। मां हुनजो मुंहुं ॾिसण जे लाइ ॾाढो बेकरार मां मरियो थो वञा। वल्लू उहा वॾी पर्दापोश माई आहे, वो त घर में बि बुरको पाए वेंदी आहे। मतां को ओचितो महिमान अची वञे, उनजो मुंहुं तूं कीअं ॾिसंदे? बंदूक जे ज़ोर ते। बंदूक जे ज़ोर ते। कज़ी ओ मुंहिंजी प्यारी सहेली कज़बा नो किथे आई? मां अची वई आहियां। मुझे अंगण ते आ सुहिणा, तुंहिंजा विछाया मां। सुहिणियूं पतेड़ियूं गुलाबनि जूं, सुहिणियूं पतेड़ियूं गुलाबनि जूं, मथां तुंहिंजे छटाया मां। मुआ वाशरा बागड़नि जा कपगीरा मूंखे ॾिसी वरी नची थो, गाना थो चई, शर्म कोन थो अचई? हाँ ए नकाब करने वाली, नकाब करना छोड़ दे। कत्ल तो आंखें करती है, होठ छुपाना छोड़ दे। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ गया तो देश खुल जाएगा। नकाब लाही थी या ॿई हिन बंदूक जा नालण जहिड़ी जाइ ते चई। पढ़ाई पाणे वारी माई खे मारींदे छा? जेकॾहिं हिन खे मारींदे न त पहिरियों तोखे मूंखे गोली हणी पवंदी।
बचाई थी तो बई थोड़ी कलमो पढ़ो तेरे बंदूक जा बई कारतूस सीनर में ठोक्या अच्छा थी ना खबरदार होशियार बेकरार से लगातार पुलिस तुझे घेरे में आ मुझे बस बात है तू पुलिस के घेरे में ही सुतरी साहब इन्हें थुली माई ते जेका पोयों बिठिया न तुझे इन्हें माई ते मुखे वडो शक रोज रोज हिन माई सां मिले थी मुआड़ीअ सां न को हीअ बर्थ भरींदी आहे न को सिलाई कंदी आहे न को रिन्यू सिबंदी आहे वो गुमानी कंदी आहे बस बल्लू माई साथी मिले इन जो मतलब तू माई के मारी दे सिपाही साहब बल्लू आहे किथे वॾा हे वरी मुंहिंजो पीउ वेठो आहे इठ वेरी मां चा भजी वला छा अरे कुकड़ ये सो सही तो चवे माई सां नहीं मिले हां केड़ो मर्दा जो तू शक तो करी इने कटेला बंदूक जो लेसन किता दई सुतरी साहब ये जेका मुआड़ी बंदूक आहे न फारेन जी आहे जो कोई लेसन बटरे क्वाच भितर से टुके हड़ी पूरो करे छड़ियो उन लेसन गिरफ्तार कयो से मुखे ने सब मारे चुको है सिपाही साहब हाली एन ठीक है हुकुम कर साहब हटिया ने के हिन वारे डाडे वारी बंदूक समेत लाकअप कई पिनी के रखे तू हर उधर फाड़ दे लालू साहब छाते छितन को तन रोड़ायो भैया नहीं लालू साहब यार सुतली साहब ने हिला दिया है बल्लू व्याजी के अब बंदूक सूदो थाने ते गिरफ्तार करे वठी आया आहिनि इहो तमामु भलो थियो हाणे जेकर हिनखे बंदूक जो लेसन न आहे त वल्लू बंदूक जे लेसन न हुअण जे ॾोह में बि जेल ज़रूर वेंदो अब लाइसेंस हुजे बि न तॾहिं बि हुनखे फाड़े छॾियो इहो शैतान व्याजी जेल में ई भलो आहे हाणे टोनी कमदार मां ने वल्लूअ सां अहिड़ो अशर कंदो जो ॾेहनि खे न सॾींदो लालू साहब ये ॾे क्या है जेके लालू न सॾींदो इहो तोखे मां बंदि काय में सम्झंदुसि थोरो मूंसां अकेलो थींदुसि पोइ तोखे ख़बर ॿुधाईंदुसि त ॾेहनि खे ॾस छा थींदो आहे फ़िलहाल इहो मसइलो हल थियो त वल्लू गिरफ़्तार थी वियो बाक़ी रहियो कमदार कोड़ो इनखे कंदासीं असां पाण सोड़ो इन कोड़े कमदार खे मां पाण ई सिधो कंदुसि लालू साहब बसि तव्हांजी दुआ खपे इहो त ठीकु आहे पर हारी आया उन्हनि खे दवा खपे त वोणनि खे फुहारो करिणो आहे तूं उन्हनि खे वञी दवा वठी ॾे ठीकु आहे लालू साहब मां सुभाणे सभिनि हारियुनि खे दवा वठी ॾींदुसि त कीड़ा मारींदुसि सही कर हिते देख सही कर हिते बि सही कर न एतिरियूं सयूं अरे बाबा एतिरियूं सयूं त मां कज़ीअ सां निकाह महिल बि कोन कयूं अड़ा ॿुधो पुराणी खां बेवा वेठल अथव छा उन सां त परणायो मूंखे हा तोखे लाऊं था ॾियारियूं लाऊं सिपाही ॿुधल सां हेतिरे ज़रड़े ॾोह जी एॾी सज़ा मूंखे हिन ॿोड़े सां त परणायो जज़ा तू त ॻोठ वारा आहीं जज़ा तू जे मरंदे न त ॻोठ तां ॾमर लही पवंदो बुढल सोलो कोन मरंदो अञा गंद कंदो गंद हाणे गंद करण जे लाइ बाक़ी बचियो छा आहे मूंखे त इहो तलाक वारो कमु पहिरीं ई लाहियो जॾहिं पीरू पेटे कज़ीअ सां कचहरियूं करणु शुरू कयूं सुतली साहब हाणे तलाक वारो कमु तो थियो मुकमल बाक़ी जेका वल्लू वटि बंदूक आहे लाइसेंस जे बारे में छा था चओ लालू साहब पुराणो लाइसेंस त कुआ टुकेसि बाक़ी हाणे नओं ताज़ो ठाराए त साईं ताज़ा हुन ते ठपा बि लॻल आहे ठपो कंहिं ते लॻल आहे बंदूक ते या बंदूक जे मालिक ते मालिक खे त असां ठपा हणूं आहे पर पहिरीं हथ मथे करे वेही रहियो न त उहे ठपा लॻनि था जो उथण वेहण खां हलाक थी वञे चालाक ईसा केतिरो बि चालाक हुजे पर कानून खां कोन बची सघंदो कहिड़ो वक़्तु अची वियो हाणे ॿुढल ॿोड़ो बि फिल्मी डायलॉग थो ॻाल्हाए सुतली साहब जे सभई कानूनी कम पूरा कया त हुनखे छॾियो त वञी कसी जी जुताई में जले पचे जुदाई में जाने जला पियो मिड़ई आया माण्हू हला पियो या को न त घोर जी जुदाई में जाने चला भलो ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।